मुल्क ऐं जमहूरियत ख़ातिर सिर घोरींदड़ शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी सुभाणे वरसी मल्हाई वेंदी। गढ़ी ख़ुदा बख़्श में जलसे जूं तैयारियूं मुकम्मल, कारकुननि जी आमद जारी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾो वज़ीर आसफा भुट्टो ऐं ॿिया अॻवान नई दरे हाउस पहुतल। आसिफ ज़रदारी चयो आहे त जमहूरियत जो तसलसल शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाब हो, जंहिंखे साभिया करे रहियो आहियां। इदारनि पारां सियासत खां लातालुकी ऐं रुगो आइन ते अमल करण जो ऐलान बि शहीद बेनज़ीर जे ख़्वाब जी साभिया आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आमरीयत ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ शहीद बेनज़ीर भुट्टो जे गैर मामूली जिदोजहद खां रहनुमाई वरिती आहे। शहीद राणी असांखे अवाम जी ख़िदमत करणु सेखारियो। एक एजेंडा तहत मुल्क में मुआशी तबाही कई वही, सियासी अदम इस्तेहकाम भी उन जो तसलसल है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ महांगाई के खात्मे लाइ सियासी इस्तेहकाम के अणठर करार ॾींदे चयो आहे त अवाम जो एतमाद टोड़ींदड़ हाणे असेंबलियूं टोड़े रहिया आहिनि। जरा इस्माइल खान में तकरीब ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त गॾियल हुकूमत पाकिस्तान जी तज़लील कई ऐं मईशत जो बेड़ो बोड़े छॾियो। मुल्की मईशत खे तबाह कंदड़नि CPEC भी बंदि करे छॾियो। एतिरी क़दर जो दोस्त मुल्कनि खे भी नाराज़ कयो वियो। PTI सरबराह इमरान खान चयो आहे त हुकूमत अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ करण में नाकाम थी वई। मढ़ियल, करप्ट ऐं नाअहल हुक्मरान क़ौम खे हादसनि तरफ़ धिके रहिया आहिनि। लाहौर में पार्टी इजलास खां पोइ ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त असांजी हुकूमत मुल्क खे दहशतगर्दी मां कढी सियाहत जो मर्कज़ बणायो। नाअहल टोले खे मईशत ऐं मुल्की सलामतीअ सां खेॾण लाइ मढ़ियो वियो आहे। परॾेही इशारनि ज़रिए आयल हुकूमत जे नतीजनि खां अॻु ई आगाह कयो वियो हो।